सगियो रिपोर्टर सदर अली हतार। सगियो में ॻोठ मलेराणी माछीअ जे रहवासी हुसैन बख्श मंगणेजो, सईद मंगणेजो ऐं गुलाम हैदर मंगणेजो जो पंहिंजे सॻे मामनि जे ज़ुल्मनि ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। तफ़सील मूजिब सगियो में ॻोठ मलेराणी माछीअ जे रहवासी गुलाम अली मंगणे जे एहतिजाज दौरान सिंध एक्सप्रेस न्यूज़ जे सहाफ़िन अॻियां दाहींदे चयो त असां ॻोठ मलेराणी माछीअ में रहंदा हुआसीं। मुंहिंजी अमर मुंहिंजे मामे गुलाम हैदर मंगणेजो ऐं ॿियनि मामनि खां पंहिंजे पीउ जी मिल्कियत मां हिसे जी घुर कई त मुंहिंजो मामो गुलाम हैदर ऐं संदसि पुटु अशरफ मंगणेजो, सिकंदर मंगणेजो, रिशाद मंगणेजो, सोहबत मंगणेजो, मारूफ ऐं सादिक मंगणेजो वारनि मुंहिंजी अमर खे धमकियूं ॾिनियूं ऐं चयो त तव्हांजी भलाई इन्हीअ में आहे त तव्हां ही ॻोठ छॾे लॾे वञो, न त तव्हांखे मारे ख़ौफ़ कंदासीं ऐं तुंहिंजे पुटु गुलाम अली खे मारे खून कंदासीं। कुझु अरसो गुज़रण बाद गुलाम हैदर ऐं मथे ॼाणायल नालनि वारनि पुट साण करे असां मथां बिना जवाज़ हमिलो करे जंहिंमें असां सर बचाए सघियूं पहुतासीं ऐं उते असां कखावां घर ठाहे दरबदर वारी ज़िंदगी गुज़ारे रहिया आहियूं। गुलाम अली मंगणे जे वधीक मीडिया अॻियां दाहींदे चयो त हिननि मथां बासरनि जो हथु आहे। असां मिसकीन आहियूं तॾहिं असां सां नाइंसाफ़ियूं करे रहिया आहिनि ऐं केतिरा ई भेरा असां मथां कातिलाना हमला करे चुका आहिनि। एहतिजाज कंदड़नि चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान, वज़ीर आला सिंध, IG सिंध खां मुतालबो कयो आहे त मुंहिंजी अमर खे मामनि खां मिल्कियत मां हिसो वठराए ॾिनो वञे ऐं असांखे तहफ़्फ़ुज़ फ़राहम कयो वञे, न त जीअं असां पंहिंजे असल ॻोठ मलेराणी माछी में रही सघूं। मुंहिंजो ही बयानु रिकॉर्ड ते रखियो वञे छो जो असांखे मामे गुलाम हैदर ऐं संदसि मथे ॼाणायल नालनि वारनि पुटनि मां जान जो ख़तरो आहे। मूंखे कुझु बि थियो त उन जा ज़िम्मेवार मामो गुलाम हैदर ऐं उन जा पुट हूंदा। न्यूज़ सिंध एक्सप्रेस न्यूज़ सगियूं।